पूरे मुल्क की तरह किपरो में भी हिंदू बिरादरी अपना रंगों का मजहबी त्योहार होली जोश और जज्बे से मना रही है। होली के सिलसिले में माली मोहल्ले के मंदिर नीलकंठ महाशक्ति मंदिर में होली जलाने की रस्म अदा की गई। इस मौके पर मंदिर में मजहबी पूजा पाठ करके होली जलाने की रस्म अदा की गई। होली जलाने वाली रस्म में नए नवेले शादीशुदा जोड़ों ने नारियल तोड़कर फेरे लगाने वाली रस्म अदा की गई, जिसमें नत नए जोड़ों ने बड़ी तादाद में शिरकत की। इस मौके पर होली के गानों पर नौजवानों ने खूब रक्स किया। इस मौके पर डॉक्टर स्वरूप माली, हीरालाल माली, विनोद कुमार माली और सुनील माली ने कहा कि हमारे साथ साथ हमारे मुसलमान भाई भी हमारे त्योहारों में साथ होते हैं। होली का है इस वजह से होली त्योहार है मिलाईंदा आहियूं, असीं ख़ुशी मिलाईंदा, ॾाढो असांजो मज़ो ईंदो आहे। ऐं असांजा गॾु मुसलमान भाउ गॾु आहिनि, असांजे सपोर्ट कंदा आहिनि, मुसलमान भाउ असांखे सपोर्ट कंदा आहिनि। ऐं पाकिस्तान लाइ पाकिस्तान ज़िंदाबाद। हिंदुनि जो हर साल असांजो त्योहार ईंदो रहंदो आहे। अल्लाह करे हीउ त्योहार सदी हर बार रहनि, हर को ख़ुशि रहे। होली जो त्योहार ॾाढो ख़ुशी धूमधाम खां मिलाईंदा आहियूं। असां हिंदू भाई मुसलमान सभु गॾिजी होली जो त्योहार मिलाईंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद। होली का रावण जी भेण हुई, हुन खे वरदान ॾिनो चे तोखे अग्नि या को बि तोखे भस्म कोन करे सघंदी। ते शर्त इहो कंहिंखे तूं ज़ुल्म कंदे जॾहिं ज़ुल्म कंदे त भस्म थींदी। हुनखे ख़बर हुई कि मगरूरी हुई, हुन करे हुन जीअं प्रहलाद भगत खे गॾु खणी होलिका खे माना प्रहलाद भगत खे मारण जी कई त पाण सॼी भस्म थी वई। हिन करे होली मल्हाईंदा आहियूं। मिलाईंदा आहियूं त हीअ होली असां इन करे सेलिब्रेट कयूं त हिरण्यकश्यप जेको उहो हुनजो पुटु भगत प्रहलाद न उन भगत प्रहलाद जे इलाही न ज़ुल्म कंदो हो ऐं हुनजी परीक्षा वठण लाइ हुनखे इहो पंहिंजो होलिका हुनजी भेण हुई जेका हुन सां गॾु हुनखे बाहि में विहारे हुनजे परीक्षा वठे वियो त हिन जी पूजा पाठ सची आहे न। पर जेको भगत प्रहलाद जो उहो विष्णु भॻवान जो पंहिंजो भगत हो, उहो आख़िर में ईअं थियो त होलिका पंहिंजो हुन में वेठी बाहि में वेठी ऐं भगत प्रहलाद सां गॾु हुन वेठारियो। होलिका खे वरदान न हो त उहो कॾहिं बाहि में कोन सड़ंदी, पर थियो ईअं त भगत प्रहलाद जी भक्ति सची हुई, होलिका सड़ी वई ऐं भगत प्रहलाद हुन में बची वियो। पोइ इन करे असां इहा होली सेलिब्रेट कंदा आहियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ कलर वग़ैरह यूज़ कंदा आहियूं ऐं मिठाइयूं ठाहींदा आहियूं। सभु मिली करे इहा हिकिड़ो फंक्शन जो त्योहार असांखे सम्झाईंदा आहियूं। हिन होली जे त्योहार ते असां सभई गॾु पूजा कंदा आहियूं ऐं पाकिस्तान लाइ पिणु दुआ कंदा आहियूं त असांजे मुल्क खे पंहिंजो भॻवानु ऐं पंहिंजो अल्लाह ताला सलामत रखे ऐं सभिनी जे दिलनि में मोहबत, हिंदू मुस्लिम सिख ईसाई जेके बि आहिनि पाण मिली जुली रहनि ऐं मोहबत सां रहनि। पर हींअर असांजो प्रोग्राम बि हले पियो, पोएं पासे जेको मंदर में हले पियो असांजो प्रोग्राम होली जे त्योहार जे हिसाब खां, नंढे ॿारनि जे हिसाब खां, छो त रंगनि जो त्योहार आहे, ख़ुशियुनि जो त्योहार आहे। इन लाइ असां इहो त्योहार मल्हायूं पिया ॿारनि जे हिसाब खां, वॾा जेके बि, छो त असांजे होली वारे ॾींहुं सच जी जेका आहे फतेह थी, उन हिसाब खां असां इहा होली जो त्योहार मल्हायूं था। असांखे फुल इजाज़त आहे, अख़्तियार आहे, मज़हब जे हिसाब खां फुल आज़ादी आहे पाकिस्तान गवर्नमेंट जे तरफ़ां ऐं पाकिस्तान फ़ौज जे तरफ़ां असांखे, छो त जेके बि एजेंसियूं आहिनि हुननि जे तरफ़ां असांखे फुल सपोर्ट आहे त पाकिस्तान में असां खुले आज़ादी जेके बि मज़हबी त्योहार आहियूं असां मल्हाईंदा आहियूं, ॾियारी हुजे होली हुजे। पाकिस्तान लाइ असां इहा ई दुआ घुरूं था त हमेशह असांजो मुल्क पाकिस्तान जेको आहे सभई हिक ॿिए जे हथ खां हथु मिलाए हलूं ऐं दुआ इहा कयूं था असांजी पाक फ़ौज जेका बॉर्डर ते वेठी आहे हुन लाइ ख़ुशूसी दुआ कंदा आहियूं, मुल्क लाइ दफ़ा लाइ वेठी आहे जेका। ख़ुशी ख़ुशी त्योहार मल्हाईंदा आहियूं। रंग जाम हटंदा आहिनि। कीअं थो लॻे होली जो ॾिणु? जाम सुठी थो लॻे। मिठाइयूं सभु थींदियूं। अॼोकी राति कहिड़ी जेको आहे पूजा पाठ कई वेंदी आहे? हा, पूजा कंदा आहियूं, पाठ कंदा आहियूं। कहिड़ी पूजा पाठ हूंदी आहे ख़ासि तौर ते? ख़ासि तौर ते इहे माता जी पूजा हूंदी आहे। कहिड़ो मैसेज वञे थो जेको होली जो ॾियारो मल्हायो था? रंग कंदासूं, मेल सां कंदासीं। ईंदो आहे त पोइ असांजे घर में ईअं लॻंदो आहे त रंगनि जी बरसाति थिए थी ऐं होली असां इन करे मल्हाईंदा आहियूं त जो प्रहलाद भगत हो हिकिड़ो असांजो, उन्हनि खे विष्णु भॻवानु असांजो अवतार वठी उन्हनि खे बचायो हुयो ऐं उनखे अग्नि ते रखी साड़ियो वियो पे, त उनजी ख़ुशी में असां हीउ त्योहार मल्हाईंदा आहियूं। इन लाइ ॻाल्हायूं था त सच जो आहे, सच प्रहलाद भगत जो। हा, अॼु ख़ुशी जी आहे, ख़ुशी जी ॾींहुं आहे। अच्छी लॻे थी, चए था सभु हिंदू मुसलमान गॾु रंग मल्हायो, अवांजी ईद सुठी आहे, ख़ुशी थींदी आहे। वॾा मल्हाईंदा हुआ, हाणे नंढा मल्हाइनि पिया, वॾा मरी विया, हाणे नंढा मल्हाइनि, ख़ुशी वॾी थींदी आहे नंढनि वॾनि खे। ॾाढो मज़ो अची रहियो आहे, होली जा त्योहार ॾाढी असांखे ख़ुशी आहे। इहो तव्हां ॾिसो पिया, तव्हां ॾाढो मज़ो अचे पियो, रंग हिक ॿिए खे हणंदा आहियूं,
होली त्यौहार पाकिस्तान में अक़लियती बिरादरी को पूरी आज़ादी से हर त्योहार मनाने की इजाज़त होती है और हम हर त्योहार को भरपूर अंदाज से मनाते हैं। इस मौके पर मंदिर में पाकिस्तान की सलामती और खुशहाली के लिए ख़ुसूसी दुआएं भी की जा रही हैं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।